नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार बारह मुबशर सोलंगी आऊं आहियां पेरिया गुल सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। गडियल क़ौमुनि अफ़गान तालिबान जी अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल न थियण जी दावा रद्द करे छॾी। सलामती काउंसिल में पेश कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त दाइश, ख़ुरासान, टीटीपी, अल-क़ाइदा ऐं ॿिया ग्रुप अफ़गानिस्तान में सरगर्म आहिनि। उहे ग्रुप ॿियनि मुल्कनि में हमलनि जे मनसूबाबंदी पिणु करे रहिया आहिनि। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त अल-क़ाइदा जा तालिबान सां वेझा लॻापा आहिनि। सभ खां वॾो ख़तरो टीटीपी आहे। टीटीपी अफ़गान पनाहगाहनि मां कार्रवायूं करे रही आहे। टीटीपी खे अफ़गान तालिबान खां लॉजिस्टिक ऐं ऑपरेशनल मदद मिलंदी रही आहे। परॾेह खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी चयो आहे त भारत सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी कई। मुआहिदे जी भञकड़ी जी मज़म्मत कयूं था। पाकिस्तान के दरियाहनि बाबति हिक तरफ़ा फ़ैसिलो क़बूल न आहे। आलमी बिरादरी सिंध तास मुआहिदे जी भञकड़ियुनि जो नोटिस वठी। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त भारत में अक़लियतूं नामुनासिब रवैयनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। भारतीय हुकूमत अक़लियतुनि जो हक़नि ख़ासि तौर ते मज़हबी आज़ादी जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाए। इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त बानी पीटीआई सां मुलाक़ात कानून मूजिब थियणी आहे। जेल मैन्यूअल में वाज़े आहे त सियासी ॻाल्हि ॿोल नाहे करणी। मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ वधीक चयो आहे त उज़मा ख़ान कानून जी भञकड़ी न कई हुई, उन करे मुलाक़ात कराई। उज़मा ख़ान भञकड़ी कई त मथां बि काटा लॻाई वई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु साल अॻु अमरीका मुर्दा ऐं नाकामियुनि जे ॾाके ते हो। हिकु साल में जेको हासिल कयो आहे उहो केरु बि हासिल न करे सघियो। 10 महीननि में दुनिया में 8 जंगियूं रोकरायूं। मूंखे करप्ट निज़ाम ख़तमु करण जो वॾो मैंडेट मिलियो आहे। अमरीकी सदर वधीक चयो आहे त बाइडन पॉलिसियूं ॿीहर लागू थियण न ॾिनियूं वेंदियूं। बाइडन दौर में गैर क़ानूनी इमिग्रेट्स नौकरियूं वरितियूं। हाणे नौकरियूं अमरीका में पैदा थींदड़नि खे मिलंदियूं। अमरीका में गैर क़ानूनी अच वञ जो सिलसिलो बंदि करे छॾियो आहे। हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में मामला तय थी विया। 10 ॾींहनि खां जारी हड़ताल ख़तमु। वफ़ाक़ी सरकार सिंध ऐं पंजाब हुकूमत जे नुमाइंदनि जूं ट्रांसपोर्टरनि सां ॻाल्हियूं कामयाब। जारी कयल बयान में चयो वियो आहे त ट्रैफ़िक ऑर्डिनेंस 2025 ते नज़रसानी कई वेंदी। ट्रांसपोर्टर अख़बारनि जो चवणु आहे त हुकूमत मुआहिदे जी भञकड़ी कई त ॿीहर एहतजाज कयो वेंदो। दादू में नारी खे मुबैना तौरु अग़वा करण जी कोशिश, मज़ामत ते 3 औरतूं ज़ख़्मी। शहबाज कॉलोनी में 17 सालनि जी अंबर पंवर खे हथियारबंदनि घर में दाख़िल थी अग़वा करण जी कोशिश कई। मज़ामत ते नारी अंबर पंवर समेत मिसमात दादली पंवर ऐं मिसमात फापुल ज़ख़्मी। मुतासिरनि जो औरतुनि समेत पाक किताब खणी एहतजाज। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो।